असुल पंद्रहं सालनि खां ज़िले मटियारे झर जो पाणी पीअण जे कंहिं बि हवाले सां लाइक़ न रहियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी लेबोरेटरी मां टेस्ट थी आहे त उन में शंके समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जिन जे पाणी वापराइण सां गुर्दनि ऐं साई जे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। हेपेटाइटिस बी सी इन सभिनि जा कारण पाणी झर जो पाणी ख़राब हुअण आहे। हिते जे ज़िले जी इंतज़ामिया जी नाअहली एॾी आहे त ज़िले अंदरि आर ओ प्लांट मंज़ूर त थिया आहिनि, कागज़नि में मंज़ूर थिया ऐं जेके लॻल आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि पियल आहिनि, या त लाइट जा सबब ॼाणनि था या ॿिए के सबब ॿिया के सबब ॼाणनि था। अरबे खरबे रुपया ते तेल ऐं गैस जा पियल आहिनि, पर ख़बर न आहे कंहिंजे चूसे वञनि था या ख़बर न आहे कहिड़े जहाज़ में चढ़ी किॾा वञनि था। ज़िले मटियारे जा 10.5 लख माण्हू तक़रीबन 4.5 लख माण्हू बीमारी सबब इहे आहिनि जो उन्हनि जर जो पाणी ख़राब आहे, माण्हू बीमार आहिनि। तक़रीबन पाणी जेको हालात शहर जो एतिरो ख़राब थी चुको आहे जो असांजे माना जेको थो पियो ॿार बीमार ऐं जेको रद पचाव करे उहो रद पचाव जेको ख़राब माना थियो वञे, एतिरो पाणी जर ख़राब थिया जो असां त परेशान में चवंदा हाणे असांजो गस केरु कंदो। हुकूमत जे करे त महिरबानी करे असांजे पाणीअ जो मसइलो हल कयो वञे। पाणी हालांकि इलाही ख़राब थी वियो आहे, माण्हू वीचारा ग़रीब मिसकिन गुर्दनि जी तकलीफ़ में इलाही बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असां हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं पाणी चेक करायो वञे, पाणी जो मसइलो बिल्कुलु हल कयो वञे। किन किन इलाइक़नि में अहिड़ो पाणी आहे जेको पाणी पीअण सां पका ज़हर आहे बाक़ाइदा, ऐं तक़रीबन पाणी वापराइण लाइ माण्हू तयारु आहिनि, बाक़ी कंहिं माण्हूअ खे फराहम पाणी सुठो न थियो आहे ऐं पाणी बाक़ाइदा ज़हर रही आहे त कड़ो थी वियो आहे निकिरनि बाक़ाइदा।